बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम आबादगार साथियों। अज अब्बास फार्म के साईं सां मौजूद आहियूं। तो इन वीडियो जो मकसद ये तो साईं का पुछूं तो इतने अब्बास फार्म ते या जो साईं जो संजरानी फार्म आहे उन ते घणा एकड़ेज में कॉटन जूं कहिड़ियूं कहिड़ियूं वैरायटियूं अवेलेबल आहिनि? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम दोस्तों, जी तो मूं वटि गॾे सॼे ॿिन्ही फार्मनि ते अब्बास फार्म ऐं संजरानी फार्म ते 600 एकड़ जे लॻभॻि बोर्ड लॻल आहिनि। ठीकु आहे, उन में जेके असां जिन्सूं आहिनि सभु 18 जिन्सूं लॻायूं अथऊं, मुख़्तलिफ़ ऐं कुझु ॿियूं लाइनूं छोटियूं वॾियूं लॻियलूं आहिनि। त उन 18 जिन्सुनि में किड्स 682 आहे, ट्राई स्टार ऐं साइटो जूं पंज जिन्सूं, जंहिंमें साइटो 2023 टेंशन फ्री, साइटो 549, साइटो 541, साइटो 551 ऐं साइटो 2024। इहे वैरायटियूं साइटो जूं लॻियलूं आहिनि। न्यू केम लॻियल अथव ऐं टी ज़मज़म लॻियल आहे। केंसो वारियूं वैरायटियूं जेके डॉक्टर इकबाल वारियूं उन में VR111 बि लॻियल आहे, VR222 बि लॻियल आहे। उन खां सवाइ जेके हुन नयूं जिन्सूं ॾिनियूं आहिनि KZ 324, KZ 323, इहे ॿई वैरायटियूं लॻियलूं आहिनि। इन्हनि ते वॾो होमवर्क करे पियो, उहे 50-60 एकड़नि ते लॻियल आहिनि। अच्छा, सुपर गोल्ड बि लॻियल आहे, Z4 लाइन 30 लेटेस्ट लाइन आहे, उहा लॻियल आहे, BS 352 ऐं असांजी पुराणी वैरायटी जेका सदाबहार आहे उहा बि लॻियल आहे। त अहिड़े तरीक़े सां 18 जिन्सूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ऐं प्लाट वाइज़ लॻियल आहिनि। ईअं कोन त ईअं रफली हणी ॾिसूं। ऐं कोशिशि इहा लॻी पई आहे त उन्हनि में कंहिं बि क़िस्म जी जेका मिक्सिंग न थिए। हिन वक़्तु थिनिंग हले पई, मिक्सिंग जीअं वॾा वण तव्हां ख़बर पवंदी किथे का हूंदी ऑफ प्लांट, उहे कढाईंदा। अच्छा, सवाल साईं ॿियो तव्हां सां ई कंदासीं त छा इहे जेके तव्हां वटि वैरायटियूं अवेलेबल आहिनि इहे तव्हां जीअं बल्कि हज़रात दोस्त आहिनि या कंपनीज़ वारा आहिनि या ज़मींदार आहिनि उहे तव्हां खां वठी सघनि था? तव्हां कहिड़े हिसाब किताब सां ॾेई सघो था नेक्स्ट ईयर लाइ तव्हांखे अगरि वठणु चाहिनि त सीड जे हिसाब सां? सीड जे हिसाब सां हीअ जेका मुंहिंजो ख़ुदि जेको ज़ाती मक़सदु आहे त असांजो जेको आबादगार आहे, ख़ासि तौर ते आबादगार जी ॻाल्हि कंदुसि, उन्हनि में अवेयरनेस आणिजे त उहे पंहिंजा ॿिज पाण ठाहिनि। जे उहे नथा पुॼी सघनि, उनखे नयनि लाइनुनि जी नवनि ॿिजनि जी ज़रूरत आहे त हू असांजे फार्मनि खे अप्रोच करे सघनि था। उन खां पोइ सेकेंड प्रायोरिटी जेका हूंदी उहा मुख़्तलिफ़ कंपनीज़ या जेके ॿिया माण्हू ॿिज विकिणण वारा आहिनि त उहे जेका इहे फार्म विज़िट बि करे सघनि था। ऐं इहे जॾहिं फुटियूं अचनि त उहे फुटियूं जेको परचेज़ करे ॿिज ठाहे विकिणी सघनि था। त मुंहिंजी कोशिशि इहा आहे त सुठो ॿिज, प्योर ॿिज, भलो ॿिज जेको आहे सो असां आबादगारनि ताणी जेको आहे पहुचायां, जेके असांजे सिंध जा आबादगार माना ॿिजनि खां महरूम थी वञनि था। त चाहियां थो त सीड माफ़िया खां बचनि, संदो ॿिज रखनि। ऐं इहा मुंहिंजी जेका आहे सा सची पुछो त ज़ाती कोशिशि आहे त चाहियां थो त जीअं जेको आहे असां सुठी फुटी सुठो ॿिज जेको आहे असांजे आबादगारनि ताणी पहुचायूं त हू उन मां फ़ाइदो वठनि। अच्छा सर, हिन वीडियो ज़रिए मैसेज ज़रिए तव्हां उन्हनि आबादगारनि या कंपनी हज़रात खे इनवाइट करणु चाहियो था? हा, त हिन मुंहिंजो त मैसेज इहो ई आहे त जेके दोस्त असांजी बनी विज़िट करणु चाहिनि, ईअं न सम्झनि त हीअ फेसबुक ई माण्हू आहिनि, रुगो फेसबुक ते कमु पिया कनि, अमली को बि कमु कोन्हे, त हू केॾी महिल जेको आहे सो असां वटि अचनि ऐं असांजी बनी विज़िट कनि। ऐं ईअं न सम्झनि त रुगो हीअ असां ठॾियूं वॾियूं ठाहियूं पिया, छो त सोशल मीडिया ते तव्हां ॾिठो हूंदो त काफ़ी दोस्त रुगो ठॾियूं वॾियूं ठाहींदा आहिनि, त ईअं पराई बनी ते बि वीडियो ठाहे छॾिबी आहे। ईअं न आहे, असांजी ज़ाती तौर ते बनी आहे, मां ठीको में वरितल बनी आहे। उन ते असां उनजा ख़ुदि जेको आहे ओनर आहियूं, असां फुटियूं ॾेई सघूं था, ॿिज ॾेई सघूं था, जेका दोस्त चाहींदा। ऐं सही ऐं माना नॉर्मल रेट में, त जीअं आबादगार जेके इन झंझट मां जेको आहे सो 2 नंबरी वारे ॿिज मां निकिरी सघनि ऐं माना फ़ाइदो हासिलु करे सघनि। हा, फ़ाइदो हासिलु कनि। इहा जेका मुंहिंजी ज़ाती कोशिशि आहे त माना अहिड़ो कमु कयां जंहिंमें असांजो आबादगार ख़ुशहाल थिए, दुआ बि करे। असांजी बि हिन में रोज़ी आहे, असांजो बिज़नेस आहे, पर घटि में घटि जेको ॿियो माण्हू माना इहा शइ वठी वञे लॻाए या करे त उनखे मज़ो बचे। छो जो हाणे त 18 जिन्सूं आहिनि, जॾहिं हू विज़िट कंदा ॾिसंदा त जेका जिन्स उनखे सुठी लॻंदी, वणंदी, पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदा, उनजी फुटी वठी विया या उनजा ककड़ा वठी विया, पोइ वञी ॿिज लॻाईंदा त ॿिए साल हुनखे तसली हूंदी त जेका शइ असां लॻायूं पिया उहा शइ साॻी जेका आहे सा असां ॾिसी पिया आहियूं त उनजी पोज़ीशन छा आहे। त हीअ जॾहिं अहिड़े क़िस्म जा कमु कबा आहिनि त उनखे 2-3 विज़िटूं लॻाई पियूं आहिनि, माना हिन वक़्तु हिनजी पोज़ीशन छा आहे, महीने खां पोइ पोज़ीशन छा आहे, जॾहिं फुटी अचे थी त उन वक़्तु हुनजी पोज़ीशन छा आहे। त अहिड़े क़िस्म जो जेको आहे सो
माण्हू विज़िटूं करे सघे थो। मोस्ट वेलकम असांजे ॿाहिरि जेको बि अचे। अच्छा साईं, विज़िटिंग जो जेको टाइम आहे एक्ज़ैक्टली वण जॾहिं वॾा थींदा ॾिसिजे माण्हू त छा हुन में मिक्सिंग केतिरी आहे, प्योरिटी केतिरी आहे, उनजी छा कंडीशन आहे, कहिड़े क़िस्म जा वैरायटियूं ऐं कहिड़ा हुन जा कैरेक्टर आहिनि, इहो कहिड़ो टाइम आहे जंहिं टाइम तव्हां वटि विज़िट कनि ज़मीदार? उहो जॾहिं वण 80 ॾींहंनि जा थियनि, ॾिस न हिन वक़्तु वण असां वटि वधि में वधि 50 ॾींहं जा, ॿिया सभु 50 खां हेठि वारे ॾींहंनि जा आहिनि। 80 ॾींहं जो वण थिए त माण्हू विज़िट करे सघे थो। बाक़ी शौक़ीन माण्हू हींअर अची सघंदा आहिनि, हिन में त कोई ॻाल्हि कोन्हे। हींअर मिक्सिंग जी ख़बर न पवंदी, 80 ॾींहं खां पोइ। अच्छा, त माना महीनो हुननि में तव्हां वटि अञा लेट आहे। हा ठीकु आहे सर, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे सुठी इंफॉर्मेशन ॾिनी, महिरबानी।